नाज़रीन, इस्लाम कोट में ॻोठ जामन जो तड़ ऐं भरपासे जे ॻोठाणनि पारां थरकोल इंतिज़ामिया जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था रज़ाक बजीर जी हीअ रिपोर्ट। असां सां सिर्फ़ु मोहसिन बबर ऐं हामिद महरी जेको आहिनि इन सां जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजा रोड रस्ता जेका आहिनि उहे बंदि करे छॾिया आहिनि, असांजा पाणी बंदि करे छॾिया आहिनि, कारोबारी जेका मसइला उहे असांजे बंदि करे छॾिया आहिनि। असांजो जेको लेबर में मज़ूर आहे उनखे बि कोन थो लॻाए। असांजे लाइ सिर्फ़ु इहो ई तोहफ़ो आहे त असां जॾहिं असांजो मज़ूर कोई वेंदो आहे त उनखे चवंदा आहिनि तव्हां लाइ बाथरूम जी ड्यूटी आहे, ठीकु आहे, जेको भंगी ड्यूटी कंदा आहिनि उहे असां लाइ ड्यूटी मिलंदी आहे। ऐं असांखे को बि सहूलियत न आहे, तइलीम खां ख़ारिज थी चुका आहिनि, रोड जी सहूलियत न आहे, पाणी जी सहूलियत न आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजे जेसिताईं असांखे ॿिन्हिनि जा परमिट, असांजे पाणीअ जी सहूलियतूं, मज़ूर असांजा न खजंदा तंहिंखां मां त जेको आहे असां वटि कंपनी बंदि थी वञे। असांजो ॿियो ॻोठ जामन से खां भीलपाड़ो खां ॻाल्हायां पियो त इहे जेके बि इन्हनि जो असां वटि पहिरीं जेको माल जो मसइलो हो न, उहा जेके बि इन्हनि जा जानवर कुता आहिनि, इहे प्लांट अंदरि जेके बि रहंदा आहिनि, इहे का बि इन्हनि घटियूं खोले छॾियूं आहिनि। इहे वधीक माल जो नुक़सानु, गटर ॿियो टियों हेठि सभु खोले छॾियो अथनि। ॿुधनि, इहा का बि माने कोन ॿुधंदा आहिनि। जे वधि में वधि हिननि खे ॿुधाईंदा आहिनि पर किलोमीटर असांजे कोर्ट खे वेझा न अचो। जेकॾहिं किलोमीटर वेझा न अचो त पोइ उहा चोरी हिननि जी केरु कंदो आहे। असां त डप में किलोमीटर हिननि खे वेझा कोन ईंदा आहियूं। ब्लॉक 2 जा रहासी आहिनि ॻोठ जामन तड़ ऐं पिटड़ा ऐं खेमी जी ढाणी जा आहिनि, जंहिंखे मुसलसल एंगरो तरफ़ां जेको आहे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि त तव्हां अगरि तव्हांजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारींदा तव्हांखे असां केसनि में हलाईंदासीं ऐं कूड़ियूं एफ आई आरूं कराई वेंदियूं।